मुझा दोस्तों बुजुर्गों भाइयों हर साल का हिन साल जमायत वधी मोहब्बत में बरकत मिलंदो जो महबूब जे अचण की खुशी मल्हायो था अल्लाह तव्हां खे सदाई खुश कंदो छो त जेके मदीने वारे साईं जे आमद ते खुश थींदा आहिनि मदीने वारो साईं उन्हनि खां खुश थींदो ईमान वारा इश्क रसूल वारा सोने हबीब जी आमद ते इए खुश थींदा आहिनि इए खुश थींदा आहिनि जो चेहरा बि पिड़ी पवंदा जिनियूं बि खुशीअ में मसरूर थी वेंदियूं आहिनि उन्हनि जा मुंहं मुरकी पवंदा आहिनि सोने हबीब जे आमद जी खुशी अहिड़ी खुशी अल्लाह तबारक व तआला उन महबूब जे आमद जो जिक्र पंहिंजे कुरान में फरमायो मदीने वारे साईं जे आमद जो जिक्र अल्लाह कुरान में फरमायो ॾिसो न असां त 1500 साल पोइ पैदा थिया आहियूं हींअर असीं महफ़िल सजायूं था गुल गुलज़ारियूं साईं मुंहिंजा इहे रंग बिरंगी बत्तियूं बिजलियूं असां ॿारियूं आहिनि पर के माण्हू ख़ुशि था थियनि कन खे वरी चिड़ बि थिए थी मूंखे रबीउल अव्वल शरीफ़ में जीअं महीनो शुरू थियो आहे त मैसेज शुरू कया अथनि साईं तव्हां पीर साहिबु आहियो तव्हां बुज़ुर्ग आहियो माण्हू तव्हांजी ॻाल्हि मञनि था माण्हुनि खे रोकियो या फुज़ूल ख़र्ची था कनि बत्तियूं था ॿारनि ऐं उर्स था कनि भत था चाढ़नि अंबोशूं था हणनि झंडा था फोड़नि इहा झलियो माण्हुनि खे फुज़ूल ख़र्ची था कनि ईअं न कनि समझो मूंखे मैसेज कयो मूं वरी जवाब में लिखियो मां त हिकिड़े घर खे लॻी बाहि ॿियो पियो चए त अलाह फज़ुल कंदो जी लाती फज़ुल जी बाहि लॻी आहे अलाह फज़ुल कंदो चए त लाती फज़ुल अथसि मुंहिंजो हिन ख़ुशी मल्हाइण में माण्हुनि खे सभु कोई असां वेठा असां त सोने हबीब जे आमद जी ख़ुशी मल्हाईंदा कंहिंखे वणे न वणे असांखे त वणे थी न तूं अॼु एतिराज़ थो करी महबूब जे आमद जो ज़िक्र ते महबूब जे आमद जे ख़ुशी ते चरागां ते बत्ती बिजली ॿारण ते तोखे एतिराज़ थो थिए पर अल्लाह जे क़ुरान खां पुछ रब तो फरमाए कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन तहकीक तव्हां वटि आयो आहे अल्लाह वटां नूर अल्लाह वटां नूर आयो आहे ए मोमिनो ए दुनिया वारो तव्हां वटि रब वटां नूर आयो आहे व किताबुम मुबीन ऐं रोशन किताब बि आयो आहे वो नूर छा आहे वो किताब केड़ो आ तफसीर पढ़ी ॾिस त नूर मुंहिंजा मुराद मुंहिंजो लजपाल मोहम्मद करीम ऐं किताब मुबीन मुंहिंजा मुराद रब जो क़ुरान अल्लाह तो फरमाए त मूं तव्हांजे नूर मोकिलियो आहे ऐं मां मिना साईं फरमायो त जॾहिं मुझे बच्चे मिठे मोहम्मद करीम जी विलादत थी त इएं पई ॾिसां त आसमान जा तारा लही आया चिमकनि पिया मुंहिंजो घर रोशन थी वियो ही त तो असां
रंग बरंगी बत्तियों बारियों पर अम्मा आमिना साइण थी फरमाए तो मुझे घर जे मथा रंग बरंगी बत्तियों चिमकी पियूं रोशनी जिन मल महबूबन करीमन जी विलादत थी तखरज मिन्नी नूरा मुंह मजा नूर सूर थियो अमा फरमाती त जिन मल महबूब जी विलादत थी त एड़ो नूर चिमकियो जो मुझो सचो घर रोशन थी वियो घर रोशन थी वियो रुगे मुझो घर रोशन न थियो पर सजे मक्के जो शहर भी रोशन थी वियो रुगो मक्को रोशन न थियो पर पूरे अरब जी सरजमीन रोशन थी वई रुगे अरब जी सरजमीन रोशन न थी पर जमीन जा मशरिक ऐं मगरिब शिमाल ऐं जुनूब चारई पासन से सारी जमीन रोशन थी वई हजरत अब्बास तो शाहिदी जे मुझे सोने नबी जो चाचो तो शाहिदी जे तो जड़ी मल महबूब जी विलादत थी तो एड़ो त नूर चिमकियो जो सजी जमीन त रोशन थी वई पर उभ जा किनारा आसमान जा हड़ी किनारा पे सारा नूर सां जगमग रोशन थी समझो सुभान अल्लाह असा जो नूर बत्ती बिजली थे परे जे बिजली हली वने जनरेटर खराब थी पए त मुल्क ऊंदह थी वने पर रब एड़ो त नूर रोशन कयो जो पूरी धरती आसमान जा किनारा मुझे दिल भर नबी जे अचण सा नूरानी नूर बणी सल्लल्लाहु अलैहि सिज तो ओडी मल उभरियल कोन हो चंद्र बि ओडी मल ज़ाहिर कोन हो ॿारहीं जी राति सुबुह जो टाइम चंड कोन हूंदो आहे चंड भी कोन हो सिज भी कोन उभरियो हुयो इहो नूर छाजो हुयो हजरत अब्बास बिन अब्दुल मुतल्लिब सोने नबी जो पाक चाचो पाण थो चवे वदात बिनूर कल उफुकू मुझे सोने मोहम्मद करीम जे जिसमें अतहर जो नूर चिमकियो जो आसमान जा किनारा भी रोशन थी विया गाल समझो हजरत अब्बास जो कीदो बुधो तो हजरत अब्बास तो चवे ए सोम महबूब जे क्यों तो चवे तो हुजूर सोना हबीब तुझे नूर सा आसमान जमीन रोशन थी विया हुजूर ये ने चो त चाचाई छा तो चई मां नूर थोड़ी है मां तो बशर आया तू मुखे नूर छो तो सदी हुजूर जन फरमाए त चाचा तो मुंजी नात पड़ी आ मुझे मिलाद जी नात पड़ी तई क़यामत तई तुझी सूरत न बदलवी समझो सुभान अल्लाह हजरत अब्बास जो कीदो आ मुझे दिल पर नबी जो बदन खुद नूर आ अचो तो कुछ हदीसूं तव्हांखे ॿुधायां महबूब जे जिस्म पाक माइज़ असलमी
के जिनमें संसार प्या कन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाण आया असा भी तो चे तो हुजूर जनिया हथ मथे कया जिनमल हथ जो मथे कयूं त महबूबन करीमन जे बगलन मजा नूर वहण लगो ऐ पखर जा कतरा टिमिया असा भी तो चेमा पासे में भी दोस्त मुखे कसम रब जी जात जो त एड़ो मुश्क अंबर खुशबूदार मुंह न सिंघियो एड़ो मुस्तफा जे बगल मुबारक जे पखर मां सुरहान पैदा थी सुभाणे का पंहिंजे बगल के भी ॾिसजो ऐं सिंघी भी ॾिसजो ऐं मुला के भी चलो तू पंहिंजा बगल भी ॾिस समझो रंग छा कारो हूंदो आहे हर वक्त में थोड़ी गर्मी थींदी आहे त बगलनि में पखर थींदो आहे बदबू थींदी आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू गुस्सो न करे त हिते कलर चढ़ी वेंदो आहे कपिड़नि ते समझो था ऐं उन पखर में बदबू हूंदी आहे हे त दुनिया जा माण्हुनि जी ॻाल्हि आहे पर असां बि थो चवे त जेॾीमहिल महबूबन करीमन हथ मुबारक जो मथे कया त मुस्तफा करीम जे बगलनि मां नूर चिमके पियो अहिड़ी त रोशनी थी जो मुंहिंजे अखियुनि सां नूर चिमकंदे वरी पसीने मुबारक मां एड़ी रोशनी थी जो न अतुर पुजे न अंबर मुश्क पुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत सैयदना अली राविया शाहिदी कर दी सुभान अल्लाह हजरत अली तो फरमाए तो मुझे सुने हबीब मदीने वाले साईं दी पेशानी मुबारक कुशाशी हुई ऐं पेशानी मुबारक इए परंदी हुई जे चोटी जो चंद्र चिमचे बीबी रुबैया बिन्त मुअव्विद असाबिया उन्हें का सरतियों सहेलियों क्यों पुछन जन हबीबन जो दीदार न कयो हो वे क्यों पुछन से तड़ियती ओ अम्मा तो असांजे मिठे मोहम्मद जी ज़ियारत कई हुई खुदा का सही तब सुने हबीब के तो किए ॾिठो बीबी रुबैया थी चवे तो खुदा की जात जाने थी तो मुस्तफा जो चेहरो मुबारक इए तुम जे चोटी जे चंद जो टुकड़ो हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बीबी साइसी फरमाए तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंजे चेहरे मुबारक के ॾिसी त इहे सम्झी चोटी जे चंद्र जो टुकड़ो हुजे हजरत बर्रा बिन आज़िब असाबी सगोरो आहे उन खां के माण्हू पुछो त हुजूर जो चेहरो तो कीअं ॾिठो अल्लाह जो कसम त ईअं लॻंदो हो ॼणो सिज मुंहिंजे मुस्तफा जे चेहरे खां उभरी रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी बि चवण सुभान अल्लाह लाउड है यहाँ साड़ी वापियो वरी कहाँ बि चुप कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत बर्रा तो चवे तो मुझे दिल पर नबी जो चेहरो मुबारक इए हुयो जो तू ॾिसी त इए चई त ॼणो सिज मुस्तफा जे चेहरे मां उभरे थो सुभान अल्लाह महबूबन करीमन जे शमाइल तिरमिज़ी जे अंदर रिवायत आहे त महबूबन जा जेकी दंद मुबारक आहे ॾाढा सुहिणा हुया पर महबूब जा मथियां साम्हूं वारा ॿ दंद मुबारक जेकी सनाया उलिया चइबो आहे अरबी में
मथियां बदंद सनाया उलिया ऐं हेठियां दंद सनाया सुफला जेकी साम्हूं वारा दंद मुबारक हूंदा आहिनि सुभान अल्लाह असां बि था चवनि त सोने नबीअ जे साम्हूं वारे ॿिनि दंदनि मुबारकनि जे विच में थोरी विथी हूंदी हुई दंदन मुबारक में थोड़ी विथी हुई जेॾीमहिल मुस्कुराईंदा हा जेॾीमहिल खिलंदा हा या जेॾीमहिल ॻाल्हाईंदा हा त उन्हनि दंदन मुबारकनि जे विथुनि मां नूर चिमकंदो हुयो नूर चिमकंदो हुयो वरी हिकिड़ी घर जी ॿी बि शायदि मुस्तफ़ा सोने जी कुंवार मोमिननि जी अम्मा हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा रिवायत थी करे त मूं वटि कपिड़े खे सेबो ॾियणो हुयो सुई मूं वटि कोन हुई मां हफ्सा खां हज़रत उमर जी भेण हफ्सा खां सुई वठी आयसि कपिड़े खे सिबा पई ओचितो मुंहिंजी सुई मुंहिंजे हथ मां किरी पई हथोड़ायूं पई ॾियां ॻोल्हियां पई सुई न पई हथ अचे राति हुई ऊंदाही हुई सुई न पई मिले ओचितो महबूब सोना मुंहिंजे हुजरे में आया मुझो हथोड़ाड़ियों के ॾिनियूं त सरकार फरमायो आयशा छाती कई या रसूल अल्लाह सुई थी ॻोल्हिया अम्मा दी फरमाए त महबूब मुस्कुराया अञा जो मुस्कुराया दंद मुबारक ज़ाहिर थिया त मुझो सॼो कमरो रोशन थी वियो अहिड़ी त रोशनी थी जो उहा विञायल सुई त गोल में पर सुईअ में सको बि विझी वरत में महबूब मिठा तुंहिंजे मुरकड़ तां मां सदके मां सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके अची अर्ज़ कयो मिड़ी साईं सुई मूं विञाई महबूब जॾहिं मुर्गिया दंद चिमकण तां सदके महबूब मिठा तुंहिंजे मुर्गण तां मां सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके जो सल्लल्लाहु अलैहि तिरमिज़ी वारो जो लिखे त महबूब करीम जे पेशानी मुबारक ते जेॾीमहिल पखर ईंदो हो पेशानी महबूब जी ते जेॾीमहिल पखर ईंदो हो त ईअं लॻंदो हो ॼणो मोतीअ जा दाणा हुजनि पखर ईअं टिमी रुखसारनि तां गलनि तां पखर टिमी हलंदो त ईअं लॻंदो ॼणो सचनि मोतियुनि जूं कतारूं पियूं ऐं जेॾीमहिल मुंहिंजे सोने हबीब मदीने वारा ताजदार पियूं ऐं जेॾीमहिल मुंहिंजे सोने हबीब मदीने वारा ताजदार बिस्तर ते सुम्हंदा जे पखर मुबारक निकिरंदो हो त उन चटाई ते उन रज़ाई ते उन विछाणे ते पखर जा कतरा लॻंदा त उहो विछाणो बि मुश्क खां वधीक खुशबूदार थी वेंदो
हजरत अनस तो फरमाए त दुनिया के अंदर का भी शय रेशम पट हरीर एतरो नरम एतरो मुलायम न ॾिठो जेका मुस्तफा जे हथन जो तरियूं मुबारक नरम महबूबन करीमन जे हथ मुबारक के इए महसूस थींदो जे अतार जो अतर वारे माण्हू जो दबलो हूंदो आहे उन में जेॾी महिल अतारी हथ कोड़े कढंदो आहे त उन जो हथ सॼो अतर में ॿुधल ख़ुशबूदार हूंदो आहे हर वक़्त में मुंहिंजे सोने नबी जा हथ इए ख़ुशबूदार जेको माण्हू मुंहिंजे महबूबन करीमन खे हथ मिलाईंदो हुयो मुसाफ़ो कंदो हुयो त 3 ॾींहंनि ताईं उनजे हथ मां मुश्क जी ख़ुशबू ख़तम न थींदी मुश्क जी ख़ुशबू उनजे हथनि मज़ा ख़तम न थींदी हुई जेको हिकिड़ो भेरो दिल भरभरी सां हथ मिलाए ॾींदो हुयो असां बि सगोरा पंहिंजा ॿार नंढड़ा नंढड़ा खणी हबीबन जी ख़िदमत में ईंदा हुआ दुआ जे लाइ को मुंहिंजे महबूबन जी या आदत करीमाना हुई या बाज हुई या शफ़क़त हुई जो कंहिंजो बि ॿारड़ो हबीबन जी ख़िदमत में ईंदो हुयो त मुंहिंजा सुहिणा हबीब उन बचड़े खे पंहिंजी गोद में विहारींदा हुया मिठड़ियूं ॾींदा हुया कॾहिं इएं कंदा हुया जो खजूर चपाड़े खजूर कतल चपाड़े उन ॿारड़े खे पंहिंजे हथनि सां वात में खाराईंदा हुया सुभान अल्लाह वो जेको ॿारड़ो हबीबन जी झोलीअ मां थी मोटंदो हो पंहिंजे घर ॾे त सॼो घर ख़ुशबूदार थी वेंदो माण्हू सुञाणी वठंदा ही ॿारड़ो अॼु लजपाल नबी जी झोलीअ मुबारक कुर्बान या रसूल अल्लाह तुझे जिस्म जे मथा कुर्बान वञे तुझे महबूबा अताउन सां कुर्बान वञे सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझा सुना हबीब बैठा है असा भेणी आई आ जदी असा छपे नरू सी पाण में छपे नरू हुजूर ने सलात व सलाम दी खिदमत में आई थी ओडी मल महबूब सुना कतीद खाइन पिया अरब में पखा दा पसंदीदा वणदड़ हूंदा हिकड़ो सरीद जो कदी सरीद सरवा कुटी है ऐ कदीद सरवा सुकल गोश्त जो बोड़ और उन जो बोड़ रखबो आ उनके अरब सरीदा कदीद हुजूर ने सलात व सलाम कदीद जो बोड़ खाने पिया वेठा असां यानी थी चवे त असां भेनर मुस्तफा जे दीदार जे लाइ आयूं सी महबूब खाइन वेठा हिकड़ो गिरहो पंहिंजे वात जो चपाड़ियल उहो मूंखे ॾिनो मूं छा कयो जो उन चपाड़ियल गिरह मुबारक खे 6 हिस्सा कयमि 6 ई भेनरुनि खाधोसीं असां भेणी थी चवे त ख़ुदा जी ज़ात जो कसम त जंहिं ॾिहाड़े ते वो गिरह मुबारक जो ज़रूर असांजे वात में आयो उन ॾींहं खां वठी असांजे वात मां मुश्क जी ख़ुशबू ख़तम न थी कॾहिं असांखे बीमारी न लॻी कॾहिं को दर्द मर्ज़ न लॻो आहे जंहिंजे वात में महबूब जो चपाड़ियल गिरह जो ज़रूर थी जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सुभान
हजरत अबू बकर साहबा रदियल्लाहु ताला अन्हु असहाबी सगोरो आ चे तो मुझो पीउ गुजारे वियो मुझी नंढपण हुई अबू गुजारे वियो यतीम थी वियस हिकड़ी अम्मड़ हुई बी मुझी मासी हुई उहे मूंखे पालन पियूं हिकड़े ॾियारे अम्मड़ ऐं मासी मूंखे गॾिजी नसीहत कई ओ बचड़ा ओ पुटड़ा असां तोखे नसीहतियूं कयूं त मके जे शहर में हिकिड़ो शख्स पैदा थियो आहे जेको पाण खे नबीअ जो थो सॾाए पर बच्चा उन वटि अहिड़ो त को जादू आहे जो हिकिड़ो भेरो उन जी कचहरी में वेंदो आहे त ख़ुदि ब ख़ुदि कलमो पढ़ी मुस्लमान बणिजी वेंदो पंहिंजे अबाणे दीन खे छॾे ॾींदो आहे मुस्लमान बणिजी वेंदो आहे ओ बच्चा असां तोखे नसीहतियूं कयूं त महिरबानी करे उन मुहम्मद करीम जी कचहरी में न वञजाए मतां तूं अबाणो दीन छॾे मुस्लमान न बणिजी वञे अबू बकर साहब चयो फिकुर न कयो मां छो वेंदुसि मां छो पंहिंजो अबाणो दीन छॾींदुसि चे तो मुझे अबे जे वर्षे में कुछ बकरियूं चंद मूंखे वर्षे में मिलियूं बकरियूं चारण झंग में वेंदो हुयुसि हिकिड़े ॾींहं जो झंग में बकरियूं चारण वञा वण जी छांव में छा ॾिसां त ईअं लॻो चोॾहीं जो चंड ज़मीन ते लही आयो अहिड़ो त सुहिणी सूरत वारो जवान वेठो आहे चौधारी साहबनि जो झुरमट लॻो पियो आहे ऐं उहो महबूब पंहिंजी मिठड़ी मिठड़ी ज़ुबान सां क़ुरान पढ़े थो पियो ऐं ॿुधण वारा ॿुधनि था अखियुनि मां लुड़क वारनि था अबू बकर साहब चयो त मां बचे पासड़ो वठी वेही रहियुसि हीअ जो सूरत ॾिठ में अहिड़ी सूरत अहिड़ी नूरानी शबीरी मूं ज़िंदगी में कॾहिं न ॾिठी हुई हीअ जो ॾिठुम त ॾिसण सां दिलि फुराए वेठुसि ॾिसण सां दिलि में इश्क लॻी वियो ओ बांधी वारा ओ जमाली ॻोठ वारा रब शरा असांखे बि मुस्तफा जो दीदार चलो उन मुखड़े जी ज़ियारत नसीब थिए चलो उन लजपाल नबी जो इन अखियुनि सां को दीदार नसीब ओ तुझे दीदार ले मदनी लगे मिलू अंदर लोरी फिर बेहाल कयो बेवसे खसे दिल यार में जोरी ओ बारे पायूं फिर हमायूं मचाए मचाविए मिठड़ा उछाल जा नथा जनमू परे अंदर जिए खूरी जदों सॼो ॾींहुं बकरियूं ई विसरियूं बस्तीदार कंदो रहियुसि शाम थी बकरियूं बुखारियूं घर खाए आयुसि अम्मा जो ॾुथो खीर जी लप न हुजे मूंखे मासी ॻाल्हायो अम्मा बि ॻाल्हायो त छोरा किथे बकरियूं चारे आयो हीअ त बकरियूं बुख मारे आयो ॻाल्हि न कई मान छो त छले वेठियूं हुयूं वरी ॿिए ॾियारे ते ॾिसे वरी जो झंग में बकरियूं चारण वञा त वरी बि उहो मंज़र अखियुनि सां नज़र आयो वरी बि दीदार में वेही रहियुसि बकरियुनि जी ॻाल्हि ई लॻी वई चिंता ई पलजी वई सॼो ॾींहुं मुस्तफा जा दीदार कंदो रहियुसि शाम थी मोटी आयुसि वरी बि बकरियूं ॿुॿरियूं थी वियूं कमज़ोर थी वियूं खीर जी लप न मिली
अम्मा भी नाराज थी मासी भी ॾाढो ॻाल्हायो वरी टे ॾियारे ते वियुसि त मूं वरी बि महबूब जी ज़ियारत जो नसीब थी त बकरियुनि खे उते छॾियो त वरी भाभी वञे दीदार में मशगूल थी शाम थी वई शाम जो हाणे अचे हथ जोड़े अदब सां अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा हबीब मां त तव्हांजे दीदार में वेही रहियुसि पर ही फ़क़ीरूं मुंहिंजूं बुखारियूं टिनि ॾींहंनि खां कमज़ोर थी वियूं आहिनि अॼु त अम्मा मूंखे मारींदी मासी मारींदी या रसूल अल्लाह मुंहिंजे फ़क़ीरनि में खीर डुबरियूं थी वियूं आहिनि साईं फरमाया अबू कर साहब बाप जो बकरियों काहे बकरियों जो काहे आयुसि मुझे लजपाल नबी मुझे बकरियों जे पुछण से हथ फेरायो भाग इन्हनि बकरियुनि जा भला वक्त इन्हनि बकरियुनि जा भला जंहिंजे मथां अॼु लजपाल नबी भैया हथ घुमाया उनजे ओहन जे मथां थण जे मथां महबूबन हथ मुबारक लगाया असां बि तो चए खुदा जी ज़ात जो कसम होॾो हथ लॻंदा विया त होॾो बकरियूं मवाड़ ताज़ियूं तवानियूं फर्ब थुलियूं मथायूं थींदियूं हुयूं उन्हनि जा जेकी थण से खीर सां भरिजी विया ओह उन्हनि जा खीर सां भरपूर थी विया महबूबन मुझे मथे ते शफ़क़त जा हथ रखिया बचड़ा गमगीन न थी रब कंदो तुंहिंजी अमड़ कोन नाराज़ थी वई तो इश्क जो दिल में कुंडो अग में लगल हो अज वरी जो हेड़ो प्यार ॾिनऊं हे बि जो मोहब्बत ॾिनऊं त मां को रोअण बंदि न पियो थिए घर मोटियुसि बकरियूं काहे पर रोंदो पियो अचे नज़र मिला कर किसी ने यारो नजर का जादू चला दिया है न जाने कैसी दिखाई नजरे के पल में अपना बना लिया है न जाने कैसी दिखाई नजरे के पल में अपना बना लिया है जुदाई में मर रहा हूँ हजार हीले चला रहा हूँ खुदा करे मैं देखूं उनको जो दिल मेरी में समा गया न जाने कैसी दिखाई नजरे के पल में अपना बना लिया है जिनमें घर आयो मासी जो बकरियुनि खे ढोअण शुरू कयो अचे जो ढोअण वेठी त घर जा तिला मट नात घर जा बर्तन सभु भरिजी विया बकरियुनि जो खीर खुटे एॾो त बकरियुनि में खीर अची वियो जो खीर खुटे अम्मा थी पुछे मासी थी पुछे त बच्चा बकरियूं किथे चारे आयो हुई पुट हे बकरियूं किथे चारे आयो हुई बकरियुनि मां बि मुश्क जी ख़ुशबू पई ओ अम्मा ओ मुंहिंजी मासी जे प्यारे महबूब खां तव्हां रोकींदियूं आहियो अॼु उन प्यारे पीअ जा हथ लॻा अॼु बकरियुनि जे मथां उन पंहिंजे शफ़क़त जा हथ घुमाया ही बकरियूं अॼु मुस्तफ़ा सोने जे जमाल खां मुशर्रफ थी आयूं जेॾी महिल जो ॻाल्हियूं कयूं त
अमड़ भी रोण लगी तो मासी भी रोण लगी। बच्चा हाणे देर न कर असांखे भी उन्हें प्यारे पीर वटि वठी हल त असीं भी कलमो पढ़ी मुसलमान। जेके रोकींदियूं मना कंदियूं हुयूं सुभान अल्लाह। तन्हा इश्क दीदार ख़ेज़त बसाकी दौलत गुफ्तार ख़ेज़त। इश्क के दीदार सां पैदा न थींदो आहे पर यार जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी हुस्न जा तज़किरा ॿुधी ॿुधी में दिल में इश्क पैदा थी पवंदो आहे। सुभान अल्लाह। जदों हाणे ॿिन्ही खे वठी हबीबन जी ख़िदमत में आयुसि या रसूल अल्लाह ये मुंहिंजी अम्मा ये मुंहिंजी मासी आहे हिननि खे कलमो पढ़ाए मुसलमान बणायो। हबीबन करीमन उनखे मुसलमान बणायो आहे तलकीन ऐं नसीहत फरमाई आहे। हाणे जेॾी महिल अमर खे मासी खे वठी मोटियो आहियां त चवंदियूं पियूं अचनि हाय अल्लाह अहिड़ी सुहिणी सूरत असां कॾहिं न ॾिठी। हाय अल्लाह हेड़ो मिठड़ो आवाज़ हेड़ो मिठड़ो आवाज़ हेड़ो मिठड़ो आवाज़ असां ज़िंदगी में कॾहिं न ॿुधो आहे। हेड़ा शफाफ पाक साफ़ सुथरा कपड़ा असां कंहिंखे पाईंदे न ॾिठो आहे। वाह वाह जो ही सुणो आहे वाह वाह सुणन जो भी सरदार ओ मुझे सुनो यार हजार में मुझे सुनो यार हजार में सरदार सुहे सरदार में मुझे सुनो यार। ओ मिली उस वक़्ते हुई हिकड़ी ज़री सुखियन दुनिया थी वई चरी। ओ थियो मस्त मजनू छाते वरी कोट पई इश्क वारन में मुझे सुनो यार हज़ारन में मुझे सुनो यार हज़ारन में सरदार सुए सरदार में मुझे सुनो यार। जे ज़ाहिर से कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यर तूर थिए। ओ जिन देव परी चिक चूर थिए वञे शोर मची त मज़ार में जो सुनो यार। ओ वञे शोर मची त मज़ार में मुझे सुनो यार हज़ारन में मुझे सुनो यार। सुभान अल्लाह। छा मुझे महबूब जो शान छा मुझे महबूब जो मकाम तने रब फरमायो त कद जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। तहकीक तव्हां वटि अल्लाह वटां नूर आयो आहे। केरु आयो आहे? नूर आयो आहे उहो त महबूब नूर आहे जंहिंजो पाछो कॾहिं ज़मीन ते पियो ई न। सुभान अल्लाह। हर शइ जो पाछो हूंदो आहे पर मुंहिंजे दिल पर नबी जो ज़मीन ते सायो ई न पियो। जे हलंदा आहिनि त ककर मथो सायो करे हलंदा आहिनि। जे मुंहिंजा महबूब सुहिणा हलंदा असां बि था चवनि हुज़ूर जन हलंदा हुआ त ॾाढे मुहबत ऐं प्यार सां हलंदा हुआ कदम कदम हलंदा हुआ ऐं तकड़ा न हलंदा हुआ आहिस्ता आहिस्ता हलंदा हुआ।
ट्रोड़ पाईंदा हासीं महबूब खे पुॼी न सघंदा। तकड़ा न हलंदा, हुज़ूर आस्ते आस्ते हलंदा, पर इहो मौजज़ो मुंहिंजे सुहिणे हबीब जो असां ट्रोड़ पाईंदा। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो कद मुबारक न वॾो हो न नंढो, वॾड़ विचोलो महबूबनि जो कद मुबारक। पर जेॾी महिल कदावर वॾे कद वारा असहाबी हुज़ूर जन उन्हनि सां गॾिजी बीहंदा हुआ या वेहंदा हुआ त महबूबनि जो कद सभिनी खां मथे नज़र वरी जे उहे ॾिसंदासीं त हुज़ूर जन जो कद त पूरो वणंदड़ वॾो महबूबनि जो ॾिठो कद न आहे, पर जेॾी महिल कदावर सहाबी साम्हूं अचनि वेहनि त महबूब सभिनी खां ऊचा। हज़रत सय्यदना अली रज़ियल्लाहु ताला सुभान अल्लाह तो हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखियूं मुबारक सुभान अल्लाह कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ीमतुल ऐनैन, महबूब अज़ीम अखियुनि वारा हुया। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि मुबारकनि में जेको सफ़ेदी हूंदी आहे न, वरी उन सफ़ेदीअ में सुर्ख रंग जा डोरा हूंदा हुया। ऐं उहे अखियूं एॾियूं त सुहिणियूं लॻंदियूं हुयूं जो सुरमो बि रोज़ पाईंदा हुआ, पर बिना सुरमे जे बि महबूबनि जूं अखियूं सुरमे न आहियूं। ऐं जेॾी महिल हीअं निहारींदा हुआ न, नेण खणी ॾिसंदा हुआ त दिलियूं मोहे वठंदा, निहारींदा त दिलियूं मोहे वठंदा। त जीअं सिज जी रोशनी में, जीअं चंड जी चांडोकी में, जीअं बत्ती बिजली जी रोशनी में ॾिसंदा, तीअं बिल्कुलु ऊंदाही राति में बि ईअं ॾिसंदा। वरी जीअं अॻियूं ॾिसंदा तीअं पुठियों बि ॾिसंदा। मुंहिंजे सुहिणे नबी जीअं अॻियूं ॾिसंदा तीअं, ऐं वेझो वारे खे ॾिसंदा तीअं परे वारे खे ॾिसंदा। जीअं मथों वारनि खे ॾिसंदा तीअं ज़मीन में अंदर कब्र में पियलनि खे बि ईअं ॾिसंदा। सम्झो था? तूं असां ॾिसूं त असां रोशनी जा मोहताज आहियूं, ऊंदहि थी वञे त हथ खे न ॾिसे, पंहिंजो हथ बि नज़र। सम्झो था? हा, पर मुंहिंजे दिलि पर ऐं जीअं वेझे वारे खे ॾिसनि तीअं परे वारे खे ॾिसनि। को मदीने शरीफ में अचे, गुलाम को आशिक अचे, उन खे बि ॾिसनि, पर को जमाली ॻोठ में वेही करे सना ॿुधे मदीने वारा साईं उन खे बि ॾिसे। तुंहिंजी हीअ महफ़िल बि मुंहिंजे महबूब जे निगाहनि खां मुछी न। तूं जेको कम करीं थो चङाई जो, मुंहिंजे सुहिणे नबीअ खां मख़फ़ी न आहे। छो त सुहिणे हबीब खे रब शाहिद बनायो आहे। या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा, मुंहिंजा सुहिणा हबीब असां तोखे शाहिद। शाहिद माना मुशाहिदो कंदड़, ॾिसंदड़। महबूब ॾिसनि था तॾहिं त शाहिदी ॾींदा न बाबा, ॾिसनि था तॾहिं त शाहिदी ॾींदा। सम्झो? पोइ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, पोइ जेको हिते तूं चङो कमु करीं सो बि महबूब ॾिसनि, पर ख़ुदा ख़ास्ता अगरि को बुरो कमु थो करे त इहा ॻाल्हि बि महबूबनि खां पुछी। अलाह बि ॾिसे थो,
अल्लाह समीम बसीरा रब से तो बड़ी ऊंदाई में निकी निकी नमाज पढ़ी तहज्जुद जा रात में निकी नफिल पढ़ी दुनिया कौन थी ॾिसे पर रब ॾिसे पर जेकॾहिं रात जी ऊंदाई में लिकी पर लोड़ो थो लताड़ी जुल्म जा कम थो करी चोरियूं थो करी परावा खाट थो हणी गरीबन मिस्कीन सां जुल्म थो करी ॿियो नथो ॾिसी पर रब त ॾिसे थो अल्लाह ॾिसे थो ऐं मदीने वारे साईं जी निगाह बि तो ताईं पहुची थी वो ॿुधाए त अल्लाह बि तोखे ॾिसे ऐं मदीने वारा साईं बि तो ते शाहिद हुजनि वरी हे मलाइक कुलनि वारा इहे तुंहिंजा शाहिद उठ न थियो अवेसलो तुंहिंजे थूहे में थाणो सरकार जा थाणा को सही मुंहिंजा मनहड़े में हूंदो त वरी को बांधी में हूंदो को दौड़ में हूंदो को मोड़े में हूंदो पर अल्लाह जी कहारी सरकार जो थाणो हर माण्हू जे आहे फरिश्ता रब जी पुलिस उठ न थियो अवेसलो तुंहिंजे थूहे में थाणो जत घुमई पियो चूहे में जंहिंजो घुमे पियो खाणो हणी ताड़ तकड़ो कंदे हित तो चरी लुल्लुर ऐं लाणो उते वेड़ बि वींदई विसरी वदा संभाले कदम खण ओ मिठा मंजा कम न कर चोरियूं न कर ज़िनाऊं न कर शराब न पी गरीबन मिस्कीनन सां जुल्म न कर अॼु जेकॾहिं परावा कहारी कोर्ट में तोखे ज़रूर हाज़िर थियणो पवंदो ओ मुंहिंजा दा बांग ॿुधी त सभु कम छॾे निमाज़ अल्लाह जो फर्ज अदा कर मदीने वाले साईं जी निगाह तो सुभान अल्लाह अल्लाह मुझे अखियुनि जी थधाण निमाज़ मुझे गुलाम निमाज़ महबूब खे खुश कंदो न न पढ़ंदा सिनेमा मुझा दोस्तों जेडी मल तू त अल्लाह फरमायो मुझे बशर या महबूब जेके हूंदा ई रात में मस्जिद में विखूं भरे वञनि था उन्हनि खे तेरा रोशन चिमकदा सुभान अल्लाह वक़्तु खयो हुयो याद पवे थो पर को अमल बि कयो न समझो था वाइदो वेड़ो जो वरी ईअं तूं उथी त फिरी न वञे बरोज को है हां बरोज को पूछी उम्र घणी थी जे 25 साल सुभान अल्लाह 2 साल गुजरिया वरी मिली सो उम्र घणी थी जे 25 साल सुभान अल्लाह 4-5 साल अॻु में 25 साल वरी को 4-5 साल गुजरिया वरी को मुलाकात वा उम्र घणी थी जे 25 साल वरी कुछ साल गुजरिया वरी मिली वरी उम्र पुजे वा घणी उम्र जे 25 साल बेच के जवानी में पूछो मां उम्र या सागी 25 साल वरी हाने अच्छी नारी थी थी जब उम्र 25 साल जी बाबा बरोच जी ज़बान हिकड़ी जेका ज़बान कयम दे फिर को कोन जिथे मिलंदे ये उम्र ही आई बुधाई सुभान अल्लाह समझो तव्हां वेड़ो को वाइदो कयो त इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह जो नमाज़ पढ़ो
अल्लाह के याद कयो, गुनाह जा कम न कयो, चोरियूं ज़िनाऊं शराब बेहयाई जा कम ये न कयो। वो मुझादा मुझे सोने हबीब जा सच्चा सच्चा गुलाम बणजी महबूब जे हुक्मन जा फर्मा बरदार बणजी वञो, हबीब जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल वारा बणजी वञो। जॾहिं महबूब जे हुक्मन जी फर्मा बरदारी कंदो, मुझा महबूब सोना ॾिसंदा ख़ुश थींदा, तुंहिंजा ॿिन्ही जहान ते रुॻो बेड़ा ई पार। सुभान अल्लाह। बदावतूं ॾींदो सां, हिकिड़ी अॻे बि ॾिनी आहे पर हाणे वरी ॿी बि ॾींदो सां। हर इस्लामी महीने जो ॿियो आचर दिलबराबाद में याद ख़बर अथव? जी हाँ। बाक़ी हीअ वरी ॿी दावत ॾियां थो इंशाअल्लाह ताला 23 रबीउल अव्वल जी शाम 24 जी राति फज़लाबाद शरीफ मातली में मुर्शिदन करीमन जो सालानो बयान या का दावत अल्लाह ताला जल शान मुझे चवण तवा सजो बुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब शाल सां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए। वमा अलैना इल्ला अल-बलाग। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. या अल्लाह इन सारी जमात के राजी थी। या अल्लाह असांजे गुनाहन के माफ फरमा, असांजो खताऊं दरगुजर फरमा। या अल्लाह इन सारी जमात पे रहमो करम कर, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर, कर्ज वारनि जा कर्ज लाइ, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। इन सारे ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह हिन मदरसे खे शाद ऐं आबाद कर। इन मदरसे में जा हाफ़िज़ सगोरो हिफ्ज़े क़ुरान जी फज़ीलत वारी दिस्तार हासिल करे निकितो आहे। इन मदरसे के मज़ीद तरक्की अता फरमा। या अल्लाह इन मदरसे जे ख़िदमत गुज़ारनि जे रिज़्क़नि रोज़ीननि में बरकतूं नाज़िल कर। या अल्लाह असांजे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं दीन जो आलिम बना। इन सारे मजमे ते रहमो करम फरमा, सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह सभिनी जे दिलनि जो तमन्नाऊं पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। अस्तगीथु बिरहमतिका या अरहम। सुभान अल्लाह।